असांजे अल्लाह पाक खे सखी बानी यूके खां अमानत मोकिली 12,000 रुपया। उन्हनि खे अलाह ख़ुशि कंदो, अलाह कंदो त मदीने उन्हनि खे मोकिलींदो रब साईं। आमीन आमीन आमीन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नाल तव्हांजो? मुंहिंजो नालो गुलाम रसूल आहे सर। अदा गुलाम रसूल मक्सी। जी जी जी। तव्हांजे ॻोठु लाल बख़्श मक्सीअ में आया आहियूं। तव्हां ॻाल्हि कई त नंढड़ो बचिड़ो आहे मुंहिंजो ऐं ॿियूं नियाणियूं आहिनि, घर में कोई कमाइण वारो बि कान्हे, पाण पोरियो कंदो आहियां, तगारी खणंदो आहियां, नलके जी तमामु घणी ज़रूरत आहे। बिल्कुलु माशाअल्लाह तव्हां वेड़ो ॾिसां थो, पोइ तव्हांखे सहूलियत न हुई नलके जी? सर न हुयो सर, सर हुजे हा त पोइ मां तव्हांखे न चवां सर। पोइ किथां भरींदा हुयो पाणी? परियों घर इहो साम्हूं घर इहो हितां भरे ईंदो में 8 घर छॾे माना इहो ॿाहिरि मां फिरी अची वरी भरे हिते ईंदो में सर। मिसाल तव्हांजो न हुजो त छा पोइ बचिड़ा ॿोॾो भरे अचनि? बिल्कुलु सर, उतां भरे अचनि सर। मां न हूंदो में पोइ ॿार पाण में भरे ईंदा हुआ सर। पोइ वोट जो तव्हां ॾींदा, हे हक़ीक़त में कमु आहे, हुकुमराननि जा कम आहिनि। ठीकु आहे, यूनियन काउंसिल जा चेयरमैन वग़ैरह आहिनि, उन तव्हां कॾहिं राब्तो कयो त साईं मूंखे नलके जी ज़रूरत आहे, मां परेशान आहियां, मुंहिंजी नियाणियूं काॾे वञनि पाणी भरणु? सर तोसां कूड़ मां न कयो आहे, बस तो साईं छा वोट तव्हां ॾियो था, इहो नथा घुरी सघो छो? भई असां वॾो अहिड़ो कोई अहिड़ो आहे न त उहो हुनखे छा करे न, सम्झे न। चलो था, जीअं तव्हां मूं ॾे शॉप ते आयो त तव्हां ॾिठो हुयो त तस्वीर तव्हांजी कढी, मां अल्लाह पाक खे सखी बाने खे जेको यूके में रहंदो आहे उन्हनि खे तव्हां जी तस्वीर मोकिलियमि। उन्हनि देरी न कई, उन्हनि चयो त जेको आहे मुहर्रमुल हराम जो महीनो जीअं बीहे इंशाअल्लाह भाउ खे ॾींदासीं त करबला शहीदनि जे सभु मोकिलींदो अलाह साईं कंदो। उनजो कमु कयो थोरो न लाहे सघंदो माण्हू, उनजो वॾो थोरा हाणे सोरहां मां उनजो न लाहे सघंदो। उन्हनि खे अलाह ख़ुशि कंदो, अलाह कंदो त मदीने उन्हनि खे मोकिलींदो रब साईं। आमीन आमीन आमीन। पर अदा इहो ॿुधाइण में ज़रूरी पियो सम्झां, जीअं असांजा व्यूअर्स बि ॾिसनि त असां वटि केतिरी अमानत आई, असां केतिरी ॾिनीसीं। असांजे अल्लाह पाक खे सखी बानी यूके खां अमानत मोकिली 12,000 रुपया, जेके तव्हांजे साम्हूं कल्ह हलियासीं, ऑर्डर बुक करायोसीं, अॼु तव्हांजे घर में अची बोरिंग थी वई आहे। जीअं भाउ तव्हांजे लाइ 12,000 रुपया अमानत मोकिली बोरिंग जे लाइ, उन लाइ छा चवणु चाहींदव? वाह कंदो माने अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो रब साईं। इहो महिरबानी अथनि, माना इहो असांजो कमु कयो अथनि, छा कयो अथनि, भई उन्हनि खे अलाह वधाईंदो, आबाद कंदो, केच कंदो नी भाउ। आमीन सम्झे न भला? आमीन आमीन आमीन। रुगो तव्हां न बचिड़नि खे बि चयो अथव अहिड़नि माण्हुनि खे दुआऊं कनि। बिल्कुलु ॾिसो न, जिते हिकिड़ा खून जा रिश्ता कमु नथा अचनि, जिन खे तव्हां वोट ॾियो था उहे कमु नथा अचनि, हिकिड़ा परदेस में वेठल तव्हांजी मदद था कनि, जेके तव्हांखे सुञाणनि बि कान, सलीमुल्लाह खे बि न सुञाणनि, हुन जा प्रोग्राम ॾिसी करे मदद कनि था। अच्छा, हीअ असांजा प्रोग्राम तव्हां कॾहिं ज़िंदगीअ में ॾिठा, इहे कीअं था लॻनि त ग़रीबनि मिस्किननि जे ॻोठनि में वञी करे त नलका था हणायो, वणनि था इहे प्रोग्राम? बिल्कुलु वाह वाह जो वणनि था, बिल्कुलु। दुआ कंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह ख़ुशि कंदो अलाह साईं, मदीने मोकिलींदो रब साईं।